नाज़रीन, ख़बर सां शेयर कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम अहमद भट्टी जी रिपोर्ट। मेंबर क़ौमी असेंबली सरदार मोहम्मद बख्श खान महर डिस्ट्रिक्ट जेल में सोलर सिस्टम स्कीम जो इफ़्तिताह कयो ऐं संदसि चयो त भलाई वारा कम करियूं पिया। ज़िले जी अवाम खे बुनियादी सहूलतूं फ़राहम करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। जल्द ज़िले में तब्दीली ॾिसण में ईंदी, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन इफ़्तिताही तक़रीब में डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान अब्दुल्ला, SSP तनवीर तुनियो, AC घोटकी राना इम्तियाज़ मोहसन, AC खानगढ़ बाबर अली शिरकत कई। उन मौके ते मेंबर क़ौमी असेंबली सरदार मोहम्मद बख्श खान महर ख़िताब कंदे चयो त माड़ी पेट्रोलियम कंपनी जे तावन सां डिस्ट्रिक्ट जेल खे 65 kW जो सोलर सिस्टम फराहम कयो वियो आहे त जीअं लोड शेडिंग दौरान कैदियुनि जूं मुश्किलातूं घटि थियनि। हुन चयो त इंसानी हक़नि तहत जेल में क़ैद माण्हुनि खे बुनियादी सहूलतूं फराहम करणु हिकु बहितर क़दम आहे, जंहिं ते असीं माड़ी पेट्रोलियम कंपनीअ जो शुक्रियो अदा करियूं था ऐं उमेद था करियूं त कंपनी मुस्तक़बिल में बि इंसानियत जी फलाह लाइ कमु कंदी रहंदी। उन खां अॻु जेल सुप्रीडेंट शहाबुद्दीन सदीकी आजियाणे खे ख़िताब कंदे चयो त डिस्ट्रिक्ट जेल वारी इलाइक़े में 16 खां 18 कलाक लोड शेडिंग थींदी आहे, जंहिं करे कैदी शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था। सोलर सिस्टम बाद बिजलीअ जो वॾो ऐं अहम मसइलो हल कयो वियो आहे, जंहिं ते असीं MNA ऐं ज़िले इंतिज़ामिया जा थोराइता आहियूं।